सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब ॿियो सबक़ 7 DNA ऐं जीन्स DNA एंड जीन्स। ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। वारो असां DNA जे बारे में कुझु ॼाण हासिल करे चुका आहियूं। असांखे ख़बर आहे त DNA हर इंसान जूं गुणनि खे या हुनजे ख़ुसूसियतुनि खे या हुनजी ख़ासियतुनि खे या हुनजी ख़ासियतुनि खे डिफाइन कंदो आहे। हाणे हिन सबक़ में असां DNA जे बारे में थोरो वधीक ॼाण हासिल कंदासीं ऐं ॾिसंदासीं त उहो आख़िर आहे छा ऐं उन में उहे गुण असांजा कीअं रिकॉर्ड था थियनि ऐं कीअं महफ़ूज़ था थियनि ऐं जीन्स छा आहिनि जेके DNA जो जा हिसा आहिनि। असांखे ख़बर आहे त जीव ग्रह जे विच में न्यूक्लियस यानी मर्कज़ हूंदो आहे जंहिंमें क्रोमोज़ोम्स हूंदा आहिनि। क्रोमोज़ोम दरअसल वटियल सटियल क्रोमोटिन्स हूंदा आहिनि ऐं क्रोमोटिन DNA जा ठहियल हूंदा आहिनि। DNA जा घणा हिसा हूंदा आहिनि जिन खे जीन्स चवंदा आहिनि। DNA हिकु ज़ंजीर वारो तेज़ाब हूंदो आहे यानी पॉलीमर एसिड आहे। हिन जो कीमियाई नालो आहे डीऑक्सीरिबोन्यूक्लिक एसिड ऐं हिन जो केमिकल फार्मूला जेकॾहिं ॾिसिजे त उहो आहे C15H31N3O13P2 यानी हिन में कार्बन, हाइड्रोजन, नाइट्रोजन, ऑक्सीजन ऐं फास्फोरस शामिल आहिनि। क्रोमोसोम जी जेकॾहिं जोड़ ॾिसिजे त क्रोमोसोम कीमियाई प्रोटीन ऐं मर्कज़ाई तेज़ाब या न्यूक्लिक एसिड ते मुश्तमिल हूंदो आहे। हिन में हिते जेको आहे उहो लम्हियाती पट्टी हूंदी आहे कीमियाई प्रोटीन्स ऐं उन में हिते जेको आहे न्यूक्लियोबेसिस में न्यूक्लिक एसिड्स हूंदा आहिनि। पर हीअ हिकिड़ी पट्टी मूं ॾेखारी आहे। दरअसल में DNA ॿिनि पट्टियुनि या ज़ंजीरनि जो ठहियलु हूंदो आहे। जेकॾहिं ॾिसिजे हुनखे ॿिन्ही पट्टियुनि खे त असांखे हीअं हिन क़िस्म जी ज़ंजीर नज़र ईंदी ऐं हुन में हीअ जेके आहिनि पाण में ॻंढियल हूंदा जेके तेज़ाबी मर्कज़ हूंदा ऐं पट्टियूं हिक ॿिए सां गॾोगॾु वकरदार ॾाकण या वेढ़ जा हूंदियूं आहिनि। जीअं तव्हां ॾिठी हूंदी तव्हां अहिड़ी ॾाकण वांगुरु गॾोगॾु पाण में हलंदियूं आहिनि वकरदार ॾाकण वांगुरु या वेढ़ जेको हूंदो आहे जेको मर्द आङुरियुनि में पाईंदा आहिनि उन वेढ़ वांगुरु जेको आहे उहो हिकिड़ी पट्टी आहे स्पाइरल। जेकॾहिं असां हिनखे ॾिसूं 3D में करे त असांखे कुझु हिन तरीक़े सां नज़र ईंदो क्रोमोज़ोम। हीअ चेन ठहियल आहे। तव्हां ॾिसो त हिन में चेन जे ॿाहिरां जेको आहे उहो कुझु एटम आहिनि पर कुझु एटम सिर्फ़ु हुनजे अंदरि आहिनि। सो हिनखे असां थोरो वधीक तफ़सील सां हाणे ॾिसंदासीं। हिते असां हिकिड़ो मॉडल ॾिसी सघूं था कीमियाई मॉडल DNA जो। इन मॉडल में असां अछे रंग सां हाइड्रोजन ॾेखारियो आहे, ॻाढ़े रंग सां ऑक्सीजन, वाङणाई रंग सां नाइट्रोजन, स्लेटी रंग सां कार्बन ऐं पीले रंग सां फास्फोरस। सो हिते तव्हां ॾिसंदव त जेके ऑक्सीजन जा ऐं नाइट्रोजन जा आहिनि कंपाउंड्स उहे त अंदरि आहिनि एलिमेंट्स, पर जेके कार्बन ऐं फास्फोरस वारा आहिनि उहे हिन जे ॿाहिरां तव्हांखे नज़र ईंदा। ॿाहिरां जेका पट्टी ठहे थी उहा कार्बन ऐं फास्फोरस सां ठहे थी, हाइड्रोजन बि शामिल आहे, पर अंदरि वारा जेके बेसिस आहिनि न्यूक्लिक एसिड जा बेस आहिनि उहे ऑक्सीजन ऐं नाइट्रोजन मां ठहनि था। जेकॾहिं हिनखे असां वॾो करे ॾिसूं त असांखे को हिकिड़ो हुनजो लिंक वॾो करे हीअं ॾिसी सघूं था। लिंक यानी हिकिड़ी कड़ी चेन जी नंढी कड़ी हिकिड़ी खणी हिनखे असां वॾो करे ॾिसूं त हीअं नज़र ईंदी, या हिकिड़ी ॿी का कड़ी ॾिसूं त उहा असांखे हीअं नज़र ईंदी। हिन में तव्हां ॾिसंदव तव्हांखे चइनि क़िस्मनि जूं कड़ियूं नज़र ईंदियूं। हिकिड़ी हिन शिकिल जी आहे जेके पाण में मिलियल आहिनि, हिकिड़ी साॼे वारी आहे, ॿी शिकिल जी आहे, हिकिड़ी कड़ी हीअ आहे ऐं हिकिड़ी कड़ी हीअ आहे। हिन में असां 4 कड़ियूं हुनजो ॾेखारियूं आहिनि, हिकिड़ी हिन साइड वारी ऐं हिकिड़ी हिन साइड वारी। हिन जो हर कड़ीअ जो जेको कीमियाई फार्मूला आहे उहो असांखे पहिरीं ॾिसी चुका आहियूं त उहो आहे C15H31N3O13P2। इहो आहे हर कंहिंजो कीमियाई फार्मूला हिन सॼी कड़ीअ जो। असां ॾिसी चुका आहियूं त DNA हिकिड़ो ज़ंजीरी तेज़ाब यानी पॉलीमर आहे। हिन में पट्टी हिकिड़ी आहे हिकिड़े पासे ऐं हिकिड़ी पट्टी ॿी पासे आहे, उन जे विच में जेका तेज़ाब जूं नंढियूं नंढियूं पट्टियूं जेके आहिनि उहे पाण में ॻंढियल आहिनि। जेका हीअ पट्टी आहे ॿाहिरीं उहा खंड ऐं फास्फेट जी ठहियलु आहे। हिन में तव्हां ॾिसी सघो था त खंड ऐं फास्फेट जेको आहे उन जी पट्टी ठहियलु आहे ऐं उन में अंदरि जेके आहिनि इहे असां वटि नंढा नंढा जेके लॻल आहिनि उहे आहिनि न्यूक्लियोटाइड्स। तव्हां ॾिसी सघो था त हीअ जेको आहे न्यूक्लियोटाइड आहे हिकिड़ो, हीअ ॿियो न्यूक्लियोटाइड आहे, इहे न्यूक्लियोटाइड्स आहिनि।
न्यूक्लियोटाइड खंड ऐं फॉस्फेट जी पटीअ सां ॻंढियल हिकु नाइट्रोजनी बुनियादु हूंदो आहे, हिनखे असां नाइट्रोजन बेस चवंदा आहियूं। नाइट्रोजन बेस जेको आहे उहो कहिड़े क़िस्म जा हाणे ॾिसूं था असां, चइनि क़िस्म जा मुख़्तलिफ़ नाइट्रोजन बेस असांखे ॾिसण में अचनि पिया हिते। असां पहिरीं ॾिठो त मुख़्तलिफ़ हुनजी तस्वीर आई। वरी हिकिड़ो दफ़ो हिन खंड वारी पटीअ में यानी शुगर फॉस्फेट बेस जेको आहे उन में बेस पेयर्स जेके आहिनि उहे लॻल आहिनि। असां ॾिसी सघूं था त बेस पेयर चइनि क़िस्म जा आहिनि। जेकॾहिं असां हिननि खे थोरो वधीक तफ़सील सां ॾिसूं त असां ॾिसूं त सभिनी पेयर में नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन आहे, पर उहे मुख़्तलिफ़ तरीक़े सां पाण में मिलियल आहिनि। हिते ॿिए तरीक़े सां आहिनि, हिते ॿिए तरीक़े सां, हिते ॿिए तरीक़े सां, हिते ॿिए तरीक़े सां। सो इहे चइनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन जा एलिमेंट्स पाण में मिलंदा आहिनि ऐं उन जे करे हर तरीक़े जे जेको बेस हूंदो आहे उनखे असां अलॻि नालो ॾिनो आहे। जीअं हिन तरीक़े खे थायमिन चइबो आहे, ॿिए खे साइटोसिन, हिन खे एडनाइन, हिन खे गॉनिन। सो नाइट्रोजनी बुनियादु नाइट्रोजिनस बेस या न्यूक्लियो बेस चइनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, एडनाइन, थायमिन, गॉनिन ऐं साइटोसिन। अचो त हाणे DNA में नाइट्रोजनी बुनियादनि जी तरतीब ते कुझु नज़र विझूं। असां ही 4 बेस ॾिठा, एडनाइन, थायनिन, गॉनिन ऐं साइटोसिन। हाणे इन्हनि खे असां मुख़्तलिफ़ तरीक़े सां पाण में ईअं जोड़े सघूं था, ॻंढे सघूं था। यानी पहिरीं हीउ पीलो खयोंसीं, पोइ साओ खयोंसीं, पोइ नासी खयोंसीं, पोइ नीरो खयोंसीं, उनखे असां ईअं ॻंढे सघूं था। ईअं असां जेको आहे मुख़्तलिफ़ हिनखे कम्बिनेशन में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॻंढे सघूं था। सो असांजो जेको क्रोमोज़ोम्स हूंदा आहिनि उन में बि उहे मुख़्तलिफ़ तरतीबुनि सां ॻंढियल हूंदा आहिनि। कल्ह 2 हिक जहिड़ा अची वेंदा, 3 बि हिक जहिड़ा अची वेंदा। सो उहा तरतीब जेका आहे उहा दरअसल असांजो DNA ठाहींदी आहे। सो जेकॾहिं असां हिनखे तरतीब में ॾिसूं त हीअ असांजो हिन टाइप जो कंहिंजो DNA हूंदो जंहिंमें हिन तरतीब सां वियो हूंदा। हाणे इनखे तव्हां थोरो असां गौर ॿारो असां DNA में न्यूक्लियोटाइड जी तरतीब ते वधीक रोशनी विझण लाइ चओ त हिकिड़ो मिसाल ॾिसूं। तव्हां बिस्कुट त खाधा हूंदा, ग्लूको बिस्कुट। इन ग्लूको बिस्कुट जे पुठियां जेको आहे या ॿिया जेके बि शयूं तव्हां वठंदा आहियो जंहिंमां पुठियां हिकिड़ियूं अछियूं कारियूं पटियूं लॻल हूंदियूं आहिनि। हिन वांगुरु इन्हनि पटियुनि खे असां बार कोड चवंदा आहियूं। सो जॾहिं दुकान तां वठंदा आहियूं त दुकान वारो हुनखे स्कैन कंदो आहे, हुनखे साम्हूं नज़र अची वेंदो आहे त छा असां वठूं बि था ऐं हुनजी केतिरी क़ीमत आहे। सो बिल्कुलु अहिड़ी तरह असांजो जेको DNA आहे उहो बि असांजो बार कोड आहे जेको हर इंसान में मुख़्तलिफ़ आहे। हर जानदार जे DNA में नाइट्रोजन जी बुनियादी तरतीब मुनफरिद हूंदी आहे, यानी यूनिक हूंदी आहे। जेको मुंहिंजो DNA जो बार कोड आहे उहो उन जहिड़ो ॿिए कंहिं माण्हू जो कोन हूंदो, रुॻो मुंहिंजो ई हूंदो। सो अहिड़ी तरह सां चई सघूं था त दरअसल DNA जानदार जो बार कोड आहे। इन में हर जानदार शामिल आहे, ॿूटा जेको आहे, पखी, जानवर, इंसान, यानी जेके बि स्पेशीज़ आहिनि उनजो DNA उनजो बार कोड आहे। अचो त हाणे असां ॾिसूं त जीन छा आहे। जीन हयातीअ या ज़िंदगीअ जे मालूमात जो हिकु बुनियादी एको आहे। उहे जानदार में मुख़्तलिफ़ ख़ुसूसियतुनि यानी गुणनि जे हुजण जा ज़िम्मेवार आहिनि। जीन DNA जे न्यूक्लियोटाइड ते मुश्तमिल हूंदा आहिनि। हिक जीन में चंद सवनि खां वठी 20 लखनि खां वधीक ताईं न्यूक्लियोटाइड थी सघनि था। हर इंसान में 20 खां 25,000 ताईं जीन्स हूंदा आहिनि। हर जानदार में 2 माइटाणा जीन्स हूंदा आहिनि, यानी वालिद जा बि ऐं वालिदा जा बि। The basic physical and functional unit of heredity is called gene. Genes are responsible for the expression of various characteristics. अचो त हाणे असां हिकिड़ो दफ़ो वरी दोहरायूं त असां छा ॾिठो। जानदार सेल्स मां यानी जीव घड़नि मां ठहियल आहिनि। जीव घड़े में मर्कज़ हूंदो आहे, जिन मर्कज़ जे विच में क्रोमोज़ोम्स हूंदा आहिनि। क्रोमोज़ोम्स क्रोमोटीन जा ठहियल हूंदा आहिनि ऐं क्रोमोटीन DNA जो ठहियल हूंदो आहे। DNA में हिकिड़ी खंड वारी पटी हूंदी आहे ॿिन्ही पासे ऐं उनजे विच में न्यूक्लियोटाइड बेसिस हूंदा आहिनि। कुझु ग्रुप इन न्यूक्लियोटाइड बेसिस जो उनखे असां जीन चवंदा आहियूं। जीअं हिकिड़ो सेगमेंट उनखे चइजे त हीउ जीअं हिकिड़ो जीन थी वियो, हिते थी सघे थो ॿियो जीन हुजे, हिते टियों जीन हुजे, उहे असांजा जीन्स आहिनि। जीन इज़ अ सेगमेंट ऑफ DNA। जीन DNA जो हिकिड़ो हिसो आहे। वारो अने ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।